वल्लज़ी बअस फ़िल उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन व आख़रीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम व हुवल अज़ीज़ुल हकीम ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युती मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामिन कलाम रबीउल अव्वल जी आमिदा इन निस्बत सां सीरत जे हवाले सां ॿ चारि ॻाल्हियूं करणियूं हुयूं। तव्हां त हिन मुआशिरे खे अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं ॿुधी करे उन तरीक़े ते हलाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो जेको पहलू वठिजे, नबी साईं कीअं ज़िंदगी गुज़ारी, नबी साईं जी मक्की ज़िंदगी कीअं हुई, नबी साईं जी मदनी ज़िंदगी कीअं हुई, नबी साईं जिहाद कीअं कया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीगा कीअं कयूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजनि सां कीअं हलिया, दुश्मननि सां कीअं हलिया, घर में नबी साईं जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी, ॿाहिरि नबी साईं जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी। मतिलबु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे जहिड़े पहलू ते नज़र विझ त उन मां असांखे रहनुमाई मिले ई मिले थी। इन जे कारण उलमा फरमाईंदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बैतुल ख़ला खां वठी करे बैतुल्लाह ताईं रहनुमाई ॾिनी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी सीरत त कोई बयानु करे ई नथो सघे। अॼु ताईं कोई मुहक़िक़, अॼु ताईं कोई मुदब्बिर, अॼु ताईं कोई आलिम, अॼु ताईं कोई मुअर्रिख़ अहिड़ो पैदा ई न आहे थियो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे कंहिं बि पहलू जो पूरो इहातो करे सघे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुतालिक़ चंद गोशा तव्हां जे आॾो पेश कया वेंदा। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो समुंड वॾो आहे। खोड़ माण्हुनि इन में गोता आणण जी कोशिशि कई, लेकिन अॼु ताईं उबूर न आहिनि थिया, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो समुंड तमामु गहरो आहे, तमामु एॾो त वॾो आहे जंहिंजो को किनारो ई कोन्हे को। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे जिथां ॾिठो वञे त असांखे रहनुमाई मिले ई मिले थी। इन जे कारण अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहिड़े मुआशिरे में मोकिलियो जेको मुआशिरो अणपढ़ियलनि जो हुयो। यहूदी पढ़ियल हुया, ईसाई पढ़ियल हुया, मके जा मुशरिक, मके जा जेके माण्हू हुया उहे अणपढ़ियल हुया, जाहिल हुया। अल्लाह ताला इन जे कारण फरमा हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मीयीन रसूलन मिनहुम। अल्लाह ताला जी उहा ज़ात आहे जंहिं अल्लाह ताला मोकिलियो कंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़िल उम्मीयीन अणपढ़ियलनि में। उन्हनि खे को इल्मु कोन हुयो, उन्हनि खे का ॼाण कोई, उन्हनि खे को लिखण जो तरीक़ो कोन हुयो। ऐं उहो नबी जेको आहे त उन्हनि मां ई अल्लाह ताला मोकिलियो, मिनहुम, उन्हनि मां ई अल्लाह ताला, इन्हनि उम्मियुनि मां, अणपढ़ियलनि मां अल्लाह ताला हिकिड़ो मोती पैदा कयो जंहिंजे सीने में अल्लाह ताला इल्म जा समुंड रखी छॾिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल्लाह ताला मांखे इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद मां चूंडियो आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम त अॻिते हली करे नसब नूह अलैहिस्सलाम आहे, नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम आहे। जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम खे ॾिसजे त पोइ त पूरी इंसानियत जी तारीख़ खे ॾिसणो पवंदो। बहरहाल जद्दुल अंबिया, नबियनि जो ॾाॾो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो मूंखे अल्लाह ताला इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद मां चूंडियो। वरी इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ॿ नबी पुट ॾिना हुया, हिकिड़ो इस्माईल अलैहिस्सलाम, ॿियो इसहाक अलैहिस्सलाम। वरी इसहाक अलैहिस्सलाम अल्लाह ताला याकूब अलैहिस्सलाम खे पैदा कयो, याकूब अलैहिस्सलाम अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे पैदा कयो, उहो बि नबी। ऐं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी बक़ाया औलाद मां जंहिंखे बनी इसराइल चयो वेंदो आहे, उन में अल्लाह ताला कमो बेश 4000 नबी मोकिलिया। लेकिन ये सब बनी इसराइल हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी औलाद, इन में माना 4000 कमो बेश अंबिया अल्लाह ताला मोकिलिया। याकूब अलैहिस्सलाम पुट आहे इसहाक अलैहिस्सलाम जो,
त इसहाक अलैहिस्सलाम जो ॿियो आहे भाउ इस्माईल अलैहिस्सलाम। इस्माईल अलैहिस्सलाम जी पुश्त मां उन जी औलाद मां अल्लाह ताला सिर्फ़ हिकु नबी मोकिलियो, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उलमा नुक़्तो लिखियो आहे त जीअं अल्लाह ताला पंहिंजी तौहीद में ला शरीक आहे, उन सां कोई शरीक न आहे, ईअं अल्लाह ताला खे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे नसब मां मुहम्मद मुस्तफ़ा अकेलो मोकिलणो हुयो, उन जी रिसालत में कंहिंखे शरीक न करणो हुयो। रब तौहीद में ला शरीक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रिसालत में ला शरीक, ईअं न त ॿिया नबी न आया, बल्कि ॿिया नबी आया, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी पुश्त में सिर्फ़ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, उन सां कोई ॿियो नबी इन पुश्त में शरीक कोन हुयो। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमायो अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां मांखे चूंडियो, वरी उन मां जेको आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां अल्लाह ताला मूंखे चूंडियो आहे, यानी इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां अल्लाह ताला इस्माईल अलैहिस्सलाम ते इंतिखाब जी नज़र विधी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां, पर इब्राहिम अलैहिस्सलाम मां बि पुश्तन दर पुश्तन उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया त मांखे अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जी पुश्त मां हीअं चूंडियो जो अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां इस्माईल अलैहिस्सलाम खे चूंडियो, इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां अल्लाह ताला बनु किनाना चूंडियो, ऐं बनु किनाना मां अल्लाह ताला कुरैश खे चूंडियो, कुरैश मां अल्लाह ताला बनु हाशिम खे चूंडियो, बनु हाशिम मां अल्लाह ताला मुअज़्ज़िज़ घराणे खे चूंडियो। उहो मुअज़्ज़िज़ घराणो अब्दुल्ला जो घराणो हुयो, जंहिंमें मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हूअं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब बि आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजो नसब अदनान ताईं बयान कंदा आया। हदीस जे किताबनि में ईंदो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो नसब अदनान, हिकिड़ो शख़्स आहे नबी साईं जे नसब में, उस साईं नबी साईं पंहिंजो नसब बयान कंदा आया, ऐं उहो अदनान उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो असली मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहमद बि नबी साईं जो नालो आहे, मुहम्मद पुट अब्दुल्ला जो, मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्दे मनाब बिन किलाब बिन मुर्रा बिन काब बिन लोवई बिन गालिब बिन फिहर बिन मालिक बिन नजर बिन किनाना बिन खुजैमा बिन मुद्रिका बिन इलियास बिन मुजर बिन नजार बिन मुअद बिन अदनान। नबी साईं असां पंहिंजो नसब ॾसदा आया, अॻिते नबी साईं पंहिंजो नसब न ॾसदा आया। अदनान इहो इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां आहे, इत्तिफ़ाक़ सभिनि जो आहे। इस्माईल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटु आहे, पर अदनान खां अॻिते कहिड़ा कहिड़ा पीर अचनि था, इन में तारीख़ वारनि इख़्तिलाफ़ कयो आहे। नबी साईं पंहिंजो नसब हेसि ताईं ॿुधायो आहे, बाक़ी ॿियनि किताबनि में त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे आदम अलैहिस्सलाम ताईं बि ॾाढो सॼो ईअं मुतसिल लिखियलु आहे त फिलाणे जो पुटु हे अदनान जो पुटु औस, औस जो पुटु फिलाणो, फिलाणे जो पुटु फिलाणो, वरी आदम अलैहिस्सलाम ताईं सॼो ईअं नसब उलमा लिखियो आहे। पर अर्ज़ इहो पिए कयुमि त अदनान खां बाद वॾो इख़्तिलाफ़ आहे त कहिड़ो पीउ अचे थो, हिन जो नालो छा आहे, वॾो उलमा जो इख़्तिलाफ़ आहे, इन जे कारण हिनखे हज़म था कयूं, वरना उलमा इहो लिखियो आहे, लेकिन इख़्तिलाफ़ घणो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदनान ताईं बयानु कंदा आया। बहरहाल अर्ज़ पिए कयुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल्लाह ताला मूंखे इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुश्त मां इस्माईल अलैहिस्सलाम जे ज़रिए मूंखे चूंडियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी हुई औलाद जी, जॾहिं निमरूद सां मनादिरा थिया, निमरूद को न मञियो, क़ौम को न पई सुधरे, पोइ अल्लाह जे हुक्म सां इब्राहिम अलैहिस्सलाम इराक मां शाम जे तरफ़ हिजरत कई। इब्राहिम अलैहिस्सलाम शाम जे तरफ़ हिजरत कई, वरी अल्लाह ताला उते शाम जे अंदरि फलस्तीन जे अंदरि अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हज़रत हाजरा जे पेट मां हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम अता फरमायो। अम्मा हाजरा, छो त इब्राहिम अलैहिस्सलाम जूं ॿ घर वारी उलमा लिखियूं आहिनि, ॿियूं बि उलमा लिखियूं आहिनि, लेकिन इख़्तिलाफ़ आहे, ॿिनि जो त इत्तिफ़ाक़ आहे। हज़रत अम्मा हाजरा ऐं हज़रत अम्मा सारा, अम्मा सारा अगम जी अथसि, अम्मा हाजरा ब जी अथसि। असल वाक़ियो ईअं थियो जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इराक खां अचे पियो हिजरत करे, त रस्ते ते मिस्र हुई, सो उन मिस्र जो जेको बादशाह हुयो, उनजी हिकिड़ी गंदी आदत हूंदी जो ॾिसंदो हुयो कंहिंसां का औरत आहे ख़ूबरू, उन में जेको आहे त गुनाह जूं जेको आहे त नज़रूं विझंदो हुयो। पोइ हज़रत अम्मा सारा इब्राहिम अलैहिस्सलाम सां हुई, सो उन बादशाह जी हिकु आदत हूंदी जो ॾिसंदो हुयो त कंहिंसां कंहिंजी भेण आहे त पोइ उहो गुनाह जूं नज़रूं कोन विझंदो हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत सारा खे चयो त तूं चइजांइ त इब्राहिम जी भेण आहियां, वजह इहो आहे त हिते कोई मुस्लमान कोन्हे, मां मुस्लमान आहियां, तूं मुस्लमान आहीं, मुस्लमान पाण में ॿाहिरनि औरतूं जूं सम्झ त भेनरियूं आहिनि,
इन हिसाब सां हिकिड़ो इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़ो अंदाज़ो आहे ता त इन गुनाह खां बचिजी वञे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो इहो अंदाज़ो बि पंहिंजी जॻह ते सही हुयो इनखे अरबी में तौरियो चइबो आहे माना अहिड़ी ॻाल्हि कजे मजबूरी में जेका ॾिठी वञे त वाक़ई सही हुजे जेका ॾिठी वञे त वाक़ई सही हुजे अॻियो माण्हू ॿी सम्झे हे माण्हू हक़ीक़त में जेका सम्झे थो त उहा ई हुजे जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां वञनि पिया हिजरत वारी रातनि में त हिकिड़ो शख़्स मिली वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनखे तलाश हुई ॻोल्हा हुई त पुछा के नबी साईं सुञाणे कोन पियो अबू बकर साईं खे सुञाणे पियो पर हुयनि नबी साईं जी तलाश आहे चॾे त ख़बर आहे अबू बकर हे तोसां गॾु केरु आहे हज़रत अबू बकर फरमाए ही हादी आहे हे मूंखे रस्तो थो ॾेखारे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो मतिलबु इहो हुयो त हे मूंखे आख़िरत वारो रस्तो थो ॾेखारे पर ॿार इहो चए त हिनखे ईअं ॿुधायां हे जीअं ईअं सम्झे त दुनिया वारो रस्तो थो ॾेखारे हुन सम्झो अच्छा रस्तो थो ॾेखारे हुन बसि ईअं ॻाल्हि सम्झी करे हो हलियो वियो हुन दुनिया वारो सम्झो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो मतिलबु आख़िरत वारो हुयो त इहो बरक़त मजबूरी में अहिड़ा थींदा आहिनि तौरिया त बहरहाल इब्राहिम अलैहिस्सलाम इहो बहरहाल तॾहिं बि बादशाह मुड़ियो कोन हज़रत अम्मा सारा में हथ विधाईं हज़रत अम्मा सारा अल्लाह जी नेक वलियाणी नबी जी घरवारी का मज़ाक थो रही आहे जेका बि सवा लख अंबिया में जंहिं बि नबीअ जूं जेके बि घरवारियूं आहिनि न काफ़िराणियूं ज़रूर थियूं आहिनि लेकिन उन्हनि सां ख़यानत न कई अथऊं लूत अलैहिस्सलाम जी घरवारी काफ़िराणी हुई नूह अलैहिस्सलाम जेके अल्लाह ताला घरवारी ॾिनी उलमा फरमाए हिकु घरवारी ॿ घरवारियूं हुयसि हिकिड़ी घरवारी मुस्लमानाणी हुयसि ॿी काफ़िराणी हुयसि बहरहाल नबी जी घरवारी आहे लूत अलैहिस्सलाम जी घरवारी खे ॾिसो काफ़िराणी आहे क़ुरान थो फरमाए पोइते रहंदड़नि मां रहिजी वई अज़ाब में अची वई कुफुर अथसि पर मुर्स जे हक़ में कंहिंखे शरीक न कंदी इहो नबीअनि जे घरवारनि में इहा ख़ासियत अल्लाह ताला रखी हुई त अम्मा सारा पाकीज़ा घरवारी आहे हाणे बादशाह जो हथ विधा त पाकीज़ा घरवारी त हुनजा हथ शल थी विया बादशाह तड़पण लॻो त उन उते तौबा कई बादशाह त आईंदा मां हथ न विझंदुमि हज़रत अम्मा सारा अल्लाह खां दुआ घुरी त या अल्लाह हिनखे सही करे मन सुधरी वञे वरी बादशाह ते शैतान सवार थियो वरी हथ विधाईं वरी हथ शल थी वियसि वरी तौबा ताब थियो वरी हथ विधाईं वरी हथ शल थियो वरी तौबा ताब पोइ सम्झी वियो त हीअ अल्लाह जी वलियाणी आहे पोइ बादशाह चयो त हीअ मुंहिंजी हाजिरा जेका आहे हिकिड़नि उलमा फरमायो त इहा बादशाह जी ख़ासि जेको आहे त बानी हुई ॿियनि उलमा फरमायो न बल्कि बादशाह जी धीउ हुई माना शहज़ादी बहरहाल उलमा जा कौल था अचनि त बादशाह उहा हज़रत हाजिरा हुनखे ॾिनो त हीअ तोखे मां ॾियां थो हीअ तुंहिंजी ख़िदमत कंदी अम्मा सारा खे चई अम्मा सारा जो पई त हाणे हीअ मुंहिंजी छा ख़िदमत कंदी हुनखे चए तूं आज़ाद आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे चए हे मां तोखे हदियो करे ॾिनी इब्राहिम अलैहिस्सलाम हुन सां निकाह कयो इहो अम्मा हाजिरा ईअं निकाह थी वियो त बहरहाल इब्राहिम अलैहिस्सलाम शाम में आयो पहिरियां औलाद हज़रत हाजिरा खे थी आहे हालांकि घरवारी जेका आहे त नंढी उहा आहे वॾी हज़रत अम्मा सारा आहे पर पहिरियां औलाद अल्लाह ताला अम्मा हाजिरा खे ॾिनी हज़रत इस्माईल जी सूरत में नंढो ई हुयो अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त इन इस्माईल खे खणी वञ अञा नंढो आहे ऐं पंहिंजी घरवारी हज़रत हाजिरा में खणी वञ अहिड़ी वादी में वञ जेका गैर ज़ी ज़रे जेका गैर आबाद आहे जाते का वसूं ई कोन्हे का हलला इब्राहिम अलैहिस्सलाम शाम मूं साईं हाणे हलियो आहे हलंदे हलंदे ॾाची ते वञी करे ओ जाते आबे ज़मज़म जो खूह आहे उते वञी करे पहुता चौधारी जबल हूंदा तंहिं महिल काबतुल्लाह बि कोन हुयो बिल्डिंगियूं त पंहिंजी जॻह ते तंहिं महिल काबतुल्लाह बि कोन ठहियल हुयो त नटिजी चुको हुयो बुनियाद इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त हाणे हिननि खे हिते छॾे ऐं पाण तूं हलियो वञे ॾस बि कोन हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम वञे थो साम्हूं सफ़ा मरवा पहाड़ियूं इब्राहिम अलैहिस्सलाम वञे थो चौधारी पहाड़ को माण्हू रहण जो वेझो वेझो त जा परे ताईं कंहिं माण्हू जी जेको आहे त भूई महसूस कोन थिए इब्राहिम अलैहिस्सलाम मुड़ुस बि उहो बि छॾे थो वञे हाणे अम्मा हाजिरा नंढो ॿारु आहे पुछा थी करे इब्राहिम काॾे थो वञे असांखे छॾे इब्राहिम अलैहिस्सलाम चुप आहे काॾे थो वञे अंदाज़ो कयो बेयारो मददगार बयाबान जंगल में सेरा में पथरालू इलाइक़े में जाते को सहारो ज़ाहिर न हुजे उते जो मुड़ुस छॾे वञे अंदाज़ो कयो केॾी हुन औरत जी दिलि ॾुखाए बि छा त महसूस थींदो इहो अम्मा हाजिरा जी दिलि ते गुज़रियो हुयो इब्राहिम काॾे थो इब्राहिम अलैहिस्सलाम ॾसे बि कोन थो मुड़ुस जो छॾे थो त को वजह त हूंदो न पुछा थी करे ॾे त ख़बर भला अलाह जो हुकुम थी चए थो हाओ इहो अलाह जो हुकुम आहे त हज़रत अम्मा हाजिरा सम्झी वई जेकर अलाह जो हुकुम थी त पोइ वञ अलाह ताला असांखे ज़ाया न कंदो अल्लाह ताला असांजी हिफ़ाज़त कंदो जंहिं अल्लाह ताला पहिरियों न छॾियो आहे उहो हिते बि कोन छॾींदो इब्राहिम अलैहिस्सलाम वियो कुझु दुआऊं घुरियईं इब्राहिम अलैहिस्सलाम वियो हाणे अम्मा हाजिरा खे कुझु खारकूं हुयूं ऐं कुझु मशकीज़ में पाणी हुयो हज़रत सरफराज खान सफ़दर फरमायो ज़ख़ीरतुल जनान जे अंदरि
त हाणे अम्मा हाजरा जो आख़िर खारकूं बि ख़तम थियूं, पाणी बि ख़तम थी वियो। हाणे हज़रत इस्माईल जेको खीर पिया का उहो बि जेको आहे त तड़पे थो, जेको आहे त उनखे उञ लॻी आहे, बुख लॻी आहे। हाणे खीर काॾो अचे, अम्मा साण जे लाइ बि खाधो कोन बचो, जिस्म ख़ुश्क थी वियो। त अम्मा हाजरा पंहिंजी बुख जी परवाह न आहे, इस्माईल तड़पे पियो। ऐं काथे हुयो? जिते आबे ज़मज़म जो खूह आहे न, इन जॻह ते हिकिड़ो दड़ो हुयो, उते वञी करे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ऐं अम्मा हाजरा खे इब्राहिम अलैहिस्सलाम छॾियो हुयो। अञा काबतुल्लाह जे हेॾां जिते हाणे आबे ज़मज़म जो खूह आहे, उन जॻह ते हज़रत इब्राहिम छॾे हलियो हुयो। अम्मा हाजरा सफ़ा साम्हूं पहाड़ी आहे, वरी मरवा आहे। अम्मा हाजरा सफ़ा ते चढ़ी, सफ़ा परे मथे आहे, जेको आहे त परे परे इलाइक़ा ज़ार दिला। इन तलाश में चढ़ी त परे को माण्हू ॾिसां, छो त जेॾो माण्हू मथे हूंदो ओॾो परे परे ताईं इलाइक़ो नज़र ईंदो। मन को काफ़िलो नज़र अचे, हुनखे चवां का खाइण पीअण जी शइ। सफ़ा ते चढ़ी, वरी लही करे मैदान ते, वरी मरवा ते चढ़ी। हाणे त अल्हम्दुलिल्लाह वॾो अल्लाह ताला हिकिड़ो वॾो सुख अता फरमायो आहे, जो उन में हाल ठही वियो आहे, एसियूं ठही वियूं आहिनि। हाणे त ड्रोड़ वग़ैरह में आसानी आहे। उहो मंज़र त ॾिसो, छा त ॾींहं हूंदा। हज़रत अम्मा हाजरा जेको आहे त हिन पथरालियो इलाइक़े मथे चढ़ी, औरत ज़ात वरी लही, वरी सफ़ा मरवा ते चढ़ी आहे। हर सफ़ा वरी मरवा, ईअं 7 चकर थिया, पर काॾो माण्हू जी बुए कोन आई। पर आसमान मां आवाज़ आयो त जेको आहे त अल्लाह ताला जी मदद अची वई। त काथे मदद आई? पर अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो। जिब्रील जिते इस्माईल पेर तो हाणे न, उन पेरनि में पंहिंजा पर हणी करे उतो पाणी कढणो आहे। हेठि जो लही आई, ॾिसे त इस्माईल जे कदमनि मां पाणी निकिरे थो। अम्मा हाजरा आई, लही करे वारो वारो करे जेको आहे त हेॾां होॾां करे, पोइ जेको आहे त उनखे ईअं चौधारी ईअं बंदि ठाहे, तांत जीअं जीअं पाणी बीह रहे, पोइ हुन में बीह। अम्मा हाजरा हुनखे जेको आहे त चयो त ज़मज़म। ज़मज़म जी माना आहे रुक रुक, बीह बीह। त ज़मज़म जो चए त उन पाणी जो नालो ई ज़मज़म थी वियो। त बहरहाल आबे ज़मज़म, आब माना पाणी, ज़मज़म माना रुक रुक, रुक रुक वारो पाणी। त अम्मा हाजरा चयो रुक रुक, उते बीहजी वियो। अम्मा हाजरा पाण बि पीतो, ॿार जी बि जेको आहे त हुन में उञ हली वई। त बहरहाल ऐं ज़मज़म में इहा ख़ासियत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ज़मज़म जो पाणी बुख बि लाहींदो आहे, उञ बि लाहींदो आहे। कंहिं बि पाणी में अहिड़ी ख़ासियत कोन्हे का, ज़मज़म में आहे। हिकु खीर में आहे, उञ बि लाहींदो आहे, बुख बि लाहींदो आहे। ॿियो ज़मज़म में आहे, खीर बि अल्लाह ताला जी तरफ़ां नेमत आहे। इन जे कारण जेके चांहि जा मवाली आहिनि न, चांहि जो असर, खीर जो असर चांहि में हूंदो आहे न, पोइ चांहि जा जेके ख़ालिस मवाली हूंदा आहिनि, उहे चांहि पीअंदो, उनखे बुख बि मरी वेंदी आहे। ख़ालिस मवालनि जी ॻाल्हि थो कयां, असां जहिड़ा। त बहरहाल उन्हनि जी बुख बि हली वेंदी। त उहा खीर वारी ख़ासियत जो चांहि में अचे, त खीर में बि इहा ख़ासियत आहे, उञ बि लाहींदो आहे, बुख बि लाहींदो आहे। अल्लाह जी नेमत आहे खीर। ऐं आबे ज़मज़म में इहा अल्लाह ताला ख़ासियत रखी आहे, उञ बि लाहींदो आहे, बुख बि लाहींदो आहे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आबे ज़मज़म में जेको आहे शिफ़ा बि आहे। जहिड़े मर्द खां पीतो शिफ़ा बि आहे, ॿिया बि खोड़ फ़ाइदा आहिनि। आबे ज़मज़म तां जेतिरो वक़्तु रखो ख़राब कोन थींदो। इन ते वरी अलॻि जेको आहे त ॻाल्हियूं। त बहरहाल आबे ज़मज़म, अम्मा हाजरा जो हीअं बुक करे हीअं रोकियुसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अम्मा हाजरा जेकॾहिं हीअं न चई हा न रुक रुक, जेकॾहिं हिनखे झले कोन हा त नबी साईं फरमायो हीअं चश्मो हीअं जारी थी वञे, दरिया नहर जारी थी वञे। बहरहाल त उनखे जेको आहे त रोके। अम्मा हाजरा पाण बि पीतो, हज़रत इस्माईल खे बि पियाए। कुझु वक़्त खां बाद में यमन में डैम टुटी पियो हुयो। मां इहो जुमे ते जेको आहे त बयानु कयो हुयो त क़ौम सबा जी तबाही जो मंज़र। त उहा क़ौम सबा जेका यमन में रहंदी, उन डैम ठाहियो हुयो। पोइ किनो लम्बा बीबी बल्किस उनखे ठाहे ॾिनो हुयो। डैम जो टुटी पियो, अलाह जो अज़ाब जो आयो त सॼो पाणी हेॾे होॾे थी वियो ऐं उन जो डैम कोन बचो। माण्हू बि जेको आहे त खोड़ हिननि जा अलाह तला थी विया, सामान लुड़ी विया, के माण्हू हीअं विया, के हीअं विया। इन ई यमन मां हिकिड़ो कबीलो हुयो, कबीला बनु जुर्म, ख़ालिस अरब हुया। इस्माईल अलैहिस्सलाम जन ख़ालिस अरब कोन हुया, बल्कि इहे इब्रानी हुया। त बहरहाल त उहो कबीला बनु जुर्म जो आयो, इहो खाना बदोश कबीलो हुयो। हुतां खां हुते खीमा हाणे पंहिंजा गुज़र सफ़र कंदो हुयो। जॾहिं आया त हिते ॾिठऊं त पखी घुमनि था, त उन्हनि माण्हुनि खे मोकिलियो, वञो त ॾिसी था अचो हिते को पाणी आया। ऐं जिते पाणी हुजे उते पखी ज़रूरु मथां फेराटियूं हणंदो आहे, मच्छी वग़ैरह जे हिसाब सां। त बहरहाल हुनखे उञ बि लॻंदी आहे। त आमतौर ते पखी तलाउ जे मथां घुमंदा आहिनि, तव्हां त हुनखे उञ बि पुॼाइणी पए। ख़ासि तौर ते ऊन्हारे में इन्हनि पखियुनि जे पाणी जो इंतज़ाम कंदा, की इहा बि अल्लाह जी मख़लूक़ आहे, पी करे तव्हांखे दुआ कंदी। त बहरहाल पखी जो घुमनि पिया, कबीला बनु जुर्म वारनि मोकिलियो अमरा, त बाबा ॾिसी था अचो त इहो पाणी जे मथां इहो पखी जो घुमनि था, पाणी बाणी आहे या? कबीले वारा जो आया, ॾिठऊं त हिकिड़ी औरत वेठी आहे, उन सां ॿार वेठो आहे, पर पाणी जो जेको आहे त हीअं ॾिसूं था त हिकिड़ो चश्मो ठहियो पियो आहे। पोइ
उन खां पुछा कयूं अम्मा हाजरा को, अम्मा जेकर इजाज़त ॾे त पोइ हिते असां रही पऊं। अम्मा हाजरा फरमाया सदा रहो लेकिन पानी भी पियो भलजा, पर पानी तव्हांजी मिल्कियत न हूंदी, पानी मुंहिंजी मिल्कियत हूंदी। इन त रही रही जेको आहे चवंदा न आहे टांडो खण बणिजी पहुची वई, रही रही ईअं त तव्हां वरी आबे ज़मज़म हिन ते तव्हां हिन खूह ते जेको आहे कब्ज़ो करे वञो। न, पानी मुंहिंजी मिल्कियत हूंदी, पानी रोकबो त न, मिल्कियत मुंहिंजी हूंदी, तव्हां भली पीता सघो। चओ ठीकु आहे, कबीला बनु जुर्म उते रही पियो। अहिड़ी तरह उते रहंदे रहंदे जंहिं महिल वक़्तु हलंदो वियो, इन ई वाक़ियात में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे त आयो, इस्माईल अलैहिस्सलाम खे ज़िब जो मंज़र पेश थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िब जो जंहिं महिल कयो, इते ई कबीला बनु जुर्म सां ई रहंदो हुयो इस्माईल अलैहिस्सलाम, त इते ई इहे वाक़ियात थिया आया। त बहरहाल अहिड़ी तरह सां वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं महिल काबतुल्लाह ठाहियो, इहो बि इन ई माहौल में वाक़ियो थियो हुयो। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं महिल अॻिते वधियो ऐं इस्माईल अलैहिस्सलाम बि थोरो वॾो थियो, त इस्माईल अलैहिस्सलाम अरबी ॿोली बि इन कबीले मां सिखी, अरबी ॿोली बि इन कबीला बनु जुर्म मां सिखी, छो त इहे ख़ालिस अरब हुया, यमन खां आया हुया, खाना बदोश हुया। ऐं इस्माईल अलैहिस्सलाम वरी शादी बि इन कबीले मां कई, अॻिते हली करे हिते रहियो। इस्माईल अलैहिस्सलाम वॾो थियो, शादी बि हितां कयईं। पहिरीं घरवारी शादी कयईं, पहिरीं घरवारी जो शादी कयईं त घर में हाणे घर कयो, इस्माईल अलैहिस्सलाम को शिकार ते निकिरी वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो इब्राहिम अलैहिस्सलाम छो त चक्कर हणंदो हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम अम्मा सारा सां शाम में रहंदो हुयो, शाम खां मके जे तरफ़ सम्झ त महीने जो फ़ासिलो आहे पंध जो। इब्राहिम अलैहिस्सलाम उतो सम्झ त चक्कर ते ईंदो हुयो हज़रत अम्मा हाजरा ॾे बि, छो त ॿिन्ही घर वारनि जा अलॻि अलॻि हक़ आहिनि न। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो जो जे पुट जे घरों थी वञा, आयो जो ॾिठे त हिकिड़ी औरत वेठी आहे। अम्मा ॾे त ख़बर केरु? चए मां इस्माईल अलैहिस्सलाम जी घरवारी। चए ॾे त ख़बर तुंहिंजो मुड़ुसु काॾियो? हाणे सुञाणे कोन बि त हे को मुंहिंजो सहुरो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया ॾे त ख़बर तुंहिंजो जेको आहे त मुड़ुसु इस्माईल काॾे वियो आहे? चयूं उहो वियो आहे शिकार ते। चए ॾे त ख़बर भला घर जो गुज़र सफ़र कीअं थो हलेव? चए मां कहिड़ो थो गुज़र सफ़र हले, सफ़ा तंगी लॻी पई आहे, को खाइण पीअण जो को ज़रियो कोन्हे। माननि औरत नाशुक्री कई। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया ठीकु आहे, अचे इस्माईल त हुनखे ईअं चइजांइ, सलाम बि ॾिजांइ, चइजांइ त घर जी चौकट तब्दील करे छॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम वियो, इस्माईल अलैहिस्सलाम आयो, ॾे ख़बर पोइ आयो वियो। चए आयो हिकिड़ो पोड़ो मर्द हुयो, आयो वेठो, वरी चए त हिनखे सलाम बि ॾिजांइ, पोइ चए त चौकट बि तब्दील कर। हीअ ॻाल्हि बोलती। इस्माईल अलैहिस्सलाम फरमायो इहो मुंहिंजो अबो हुयो, मूंखे सलाम बि ॾिना अथई, चौकट तब्दील कर। मतिलबु इहो आहे त तो जहिड़ी नाशुक्री औरत खे नाहे रखणो, तूं निकिर, तोखे तलाक आहे। अबे इब्राहिम जी नज़र गहरी आहे, निकिर। ॿियो त उहो इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुट हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम वरी ॿी शादी न कबीले बनु जुर्म मां कई। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो क़िस्मत सां, हाल अहवाल थिया, अम्मा केरु? मां इस्माईल अलैहिस्सलाम जी घरवारी। काॾे वियो आहे इस्माईल? चए वियो आहे जेको आहे त रोज़गार कमाइण जे लाइ, रोज़ी बोज़ी ॾिसण जे लाइ, हेॾे होॾे असबाबनि जे हिसाब सां। त ॾे ख़बर अम्मा घर कीअं थो हले? अल्हम्दुलिल्लाह घर सुठो थो हले, अल्लाह जो शुक्र आहे, रब साईं जो शुक्र आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया इस्माईल खे सलाम बि ॾिजांइ, चइजांइ हीअ चौकट मज़बूती हिनखे मज़बूती सां पकड़े विझांइ। इस्माईल अलैहिस्सलाम आयो, ॻाल्हि ॿोल ठीकु आहे। चए हा हिकिड़ो मर्द आयो, उहो पोड़ो शख़्स हुयो, हुनजी ख़िदमत बि थी, हुन सलाम बि ॾिनई। चए त चौकट खे मज़बूती सां पकड़जांइ, इहो वरी अलाए छा चए। इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुट हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम फरमाया हीअ ॻाल्हि हीअं आहे, पहिरियों बि हीअं थी, हाणे सलाम बि ॾिनई। चौकट जो मतिलबु आहे त हीअ घरवारी भली थी, हिनखे मज़बूती सां पकड़े बि, तूं शुक्रगुज़ार आहीं। ऐं अल्लाह ताला इन शुक्र जो एॾो त अल्लाह ताला सुठो बदिलो ॾिनो जो इहा औरत जेका शुक्रगुज़ार बणिजी वई, अल्लाह ताला इस्माईल अलैहिस्सलाम, छो त इहो निकाह हुयो न इस्माईल अलैहिस्सलाम जो ख़ानदान में नबी साईं हुयो न, अल्लाह ताला इन औरत जे पेट में अल्लाह ताला महबूब मुस्तफ़ा जो नसब हलायो, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुतालिक़ कुझु ख़ानदानी पस मंज़र बयान करे रहियो आहियां, तव्हां त नबी साईं जो कुझु पस मंज़र ख़ानदान जो बि यादि अची वञे। त बहरहाल ईअं हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान इहो हज़रत इस्माईल जे पुश्त मां हलंदो रहियो, हता के हलंदो आयो ओ वञी करे जेको आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान वञी करे फहर बिन कनाना ते पहुतो। फहर बिन कनाना जंहिंखे कुरैश चवंदा आहिनि, इहो कुरैश हिनखे छो चवंदा? इहो नबी साईं जे ख़ानदान में हिकिड़ो शख़्स अचे थो, कुरैश हिनखे हिन जे कारण चवंदा। कुरैश चइबो आहे समुंड जे हिकिड़े जानवर खे जेको जंहिंजे आॾो कोई जानवर बीह न सघे, एॾो ताक़तवर हुजे, सभिनि खे खाई वञे। कुरैश हिनखे हिन जे कारण चवंदा, छो त हे बि एॾो ताक़तवर हूंदो, हिन जे साम्हूं कोई बीह न सघंदो हुयो।
सॼा अरब जा कबीला हिन जे हेठि हूंदा हुआ। तंहिंजे कारण न फ़िहर बिन कनाना खे जेको आहे त कुरैश चवंदा हुआ ऐं इन जे जेके बि नसब में हेठि औलाद थी अचे उनखे कुरैशी चवंदा आहिनि। नबी साईं इन जे कारण कुरैशी सरबो आहे छो त इहो फ़िहर बिन कनाना जी औलाद मां हुयो। ऐं अॻियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान में अचे थो हाशिम। हाशिम आहे न हज़रत अब्दुल मुत्तलिब जो जेको आहे त बाबो, हज़रत अब्दुल मुत्तलिब जो जेको आहे त बाबो हाशिम, ॾाॾा अब्दुल मुत्तलिब जो बाबो हाशिम। हाशिम चइबो आहे मानी जा टुकर करे कुटी जे लाइ ठाहे करे जेको पेश करे उनखे माना हाशिम चइबो आहे। त असल में हाशिम ईअं हूंदो जो कहत अची वियो मके में त हाजी सगोरा जेके अचनि पिया त इहो वियो ॿाहिरियों जेको आहे त मानियूं जेको आहे त ख़ुश्क वठी आयो उनखे टुकड़ा टुकड़ा करे उन में जेको आहे त गोश्त जो शोरबो विझी करे कुटी ठाहे करे हाजिन खे खाराए त उनखां वधीक उनखां वठी हिनखे जेको आहे त चयो त हाशिम माना कुटी ठाहे करे जेको खाराए थो मानी जा गबा गबा करे कुटी ठाहे खाराए थो। बहरहाल इहो हाशिम जेको आहे नबी संजे ख़ानदान जो इहो हितां वियो मके मां वियो वञे पियो शाम जे तरफ़ त मदीने जंहिंखे यसरफ चइबो उते जो वियो त उते हिकिड़ो कबीलो हूंदो हुयो त हिकिड़नि उलमा फरमायो त यहूदियुनि जो कबीलो कबीला खज़रत जेको आहे त कबीलो हुयो ऐं ॿियनि उलमा फरमायो न बल्कि बनु नज्जार जो कबीलो जेको नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामाण आहे उन मां हिन हिकिड़ी औरत सलमा सां शादी कई। अलाह जी कुदरत शादी करे 2-3 ॾींहं मदीने में रहियो। इहो हाशिम इहो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पर ॾाॾो माना हज़रत ॾाॾा अब्दुल मुत्तलिब जो पीउ हाशिम जेको आहे त शादी करे वरी हितां जेको आहे त हलियो वियो काॾे शाम जे तरफ़। अलाह जी कुदरत 25 साल जी उमिरि हुई त शाम ॾे वियो त अञा रस्ते में हुनजो इंतकाल थी वियो। माना शादी खे अञा कुझु चंद ॾींहं गुज़रिया। अलाह जी कुदरत उहे जेके चंद ॾींहं हिन गुज़ारिया उन्हनि ॾिहाड़नि में हिन जी घरवारी खे जेको आहे त उमेद थी ऐं उन उमेद मां जेको आहे त हिकिड़ो पुटु ॼायो जंहिंजो नालो शेबा रखियो हुयूं। शेबा जंहिंखे अॻिते हली करे माण्हू अब्दुल मुत्तलिब चवंदा आहिनि। ॾाॾा अब्दुल मुत्तलिब जो असुल नालो शेबा आहे। अब्दुल मुत्तलिब पोइ हुनजो नालो उर्फ में पियो असली नालो शेबा अथसि। शेबा छाजे कारण चयो वियो छो त इहो नंढो ॼायो हुयो न इनखे मथे में अछा वार अची विया हुया ॼमण साईं। शेबा माना अछनि वारनि वारो त हिनखे शेबा जेको आहे त नालो रखियऊं। पोइ हाणे इहो जेको 8 सालनि जो थियो न असली नालो शेबा हुयो। पोइ हिनजो चाचो हुयो मुत्तलिब उन चयो बाबा हाणे मुंहिंजो जेको भाउ हुयो असांजो भाउ हाशिम उन शादी कई हाणे उनजो पुटु आहे असां अरब मके वारा आहियूं हाणे उहो वञी पुटु वठी अचूं असांजो भाउ त मरी वियो हाणे पंहिंजे भाइटे खे वठी अचूं। हेॾे पोइ आयो मदीने में चई असांखे इहो जेको आहे त पंहिंजो भाइटियो जेको आहे त शेबा ॾियो। पोइ उनजी अमड़ जेको आहे त ख़ानदानी हुई औरत उन चयो जेकॾहिं राज़ी थिएव त वठी वञो। चए राज़ी आहियां चए मां राज़ी आहियां। हाणे उहो राज़ी थियो हलियो हाणे पोइतो वेठो हुजे हुन सां जेको आहे त ॾाची ते हाणे अॻियो हिनजो चाचो मुत्तलिब वेठो आहे मुत्तलिब जो वेठो आहे चाचो त हाणे पोइतो शेबा वेठो आहे जंहिंखे ॾाढा अब्दुल मुत्तलिब चवंदा आहिनि। शेबा जो पोइतो वेठो आहे माण्हू ईअं पिया चवनि त हे पोइतो जेको अथसि इहो हिनजो ग़ुलाम आहे मुत्तलिब जो। अब्दु चइबो आहे ग़ुलाम खे मुत्तलिब अब्दुल मुत्तलिब चए मुत्तलिब जेको आहे हिनजो ग़ुलाम अथव त उन खां वठी करे हुनखे शेबा खे अब्दुल मुत्तलिब चवणु लॻा माना चाचे जो सम्झंदा न पिया त भाइटो आहे हुननि जे लाइ इहो मुत्तलिब जो ग़ुलाम हुन खां वठी करे अब्दुल मुत्तलिब सॾणु लॻा। बहरहाल इहो ॾाढा अब्दुल मुत्तलिब अॻिते करे ॾाढा अब्दुल मुत्तलिब बणिजी वियो ऐं इन जे ई पुट हज़रत अब्दुल्ला जे घर में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ख़ानदानी पस मंज़र आहे। ॾाढा अब्दुल मुत्तलिब जी ज़िंदगी में बि कुझु वरी वाक़ियात थिया आया। ॾाढो अब्दुल मुत्तलिब ॾाढे अब्दुल मुत्तलिब जेको आहे न इहो जेको आबे ज़मज़म जो खूह आहे इहो जेको ज़मज़म जो खूह आहे इहो कबीला बनु जुरम जंहिं महिल रहंदो हुयो इन जी बनु ख़ुज़ा सां जहिड़ो थी पियो। पोइ इहो जेको आहे कबीला बनु जुरम हितां लॾे वियो पर कावड़ में अची करे खूह बि बंदि करे वियो। कई साल थिया आया ज़मज़म जो खूह न टियल हुयो। पोइ हिन में तलवारूं बि सोन जूं पयूं हुयूं कुझु मुंडियूं बि जेको आहे त दुंबनि जूं पयूं हुयूं। पोइ हज़रत ॾाढा अब्दुल मुत्तलिब खे दिलि चवंदी ही त खूह आबे ज़मज़म जो खोटियां पर परेशान हूंदो त आबे ज़मज़म जो खूह आहे किथे मालूमात हुयसि त खूह आहे पर हाणे परेशान हूंदो खूह आहे किथे त मां खोटियां। पुटु हिकिड़ो हुयुसि तंहिं महिल हज़रत हारिस तंहिं महिल हिकिड़ो ई पुटु हुयुसि। हाणे परेशान हुयो हिकु राति सुम्ही पियो ख्वाब में त कंहिं ख्वाब में अची करे चयुसि उथ जेको आहे त अब्दुल मुत्तलिब जेको आहे त ज़मज़म जो खूह खोट। हे उथियो पर परेशान थियो त हाणे किथे खोटियां। ॿी राति बि ख्वाब आयुसि 3 राति बि ख्वाब आयुसि सम्झो त चौथे भेरे जेको ख्वाब आयुसि हुन में हिनखे निशानी बि ॾसी वई त हिन जॻह ते वञी करे खूह खोट। हज़रत अब्दुल मुत्तलिब अची करे चयो जेको आहे त कुरैशिन खे ख़ानदान वारनि खे अचो बाबा खूह खोटायो। हुन चयो खूह असांखे कहिड़े किथे आहे चए हिते आहे चए हिते चौधारी बुत लॻा पिया आहिनि हिते कीअं खूह खोटबो। त हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो हिते निशानी ॾसी वई हिते खोटबो जेकॾहिं मदद करायो त खोटियूं चए असां कोन खोटींदासीं। पोइ हज़रत अब्दुल मुत्तलिब जो हिकिड़ो पुटु हुयो हारिस पोइ चए पुटु अचो त पाण जेको आहे त खूह खोटियूं। हाणे उन वक़्तु अहिड़ो को औज़ार बि कोन हूंदा मिशन जे ज़रिए जो अॼुकल्ह टेक्नोलॉजी हिते पाणी आहे
बस तवक्कुल ते हाणे खूह खोटण शुरू कयईं। हिकिड़ो पुट हार खूह खोटणा ओचितो जेको आहे खूह मो ओचितो जेको आहे तलवारूं निकितियूं जेके कबीला बनु जुर्म हुन में लिकाए रखियूं हुयूं। आख़िर पाणी बि निकितो। हाणे कबीले में नारा थी विया। हज़रत अब्दुल मुतलिब नारो आयो अल्लाह अकबर जा। हाणे कबीले चयो त असांजो बि हिन ते हक़ आहे। हाणे तव्हांजो हक़ छा आहे? हाणे त मां खोटियो आहियां, हाणे तव्हांजो हक़ छा ते आहे? वो जेको आहे हिननि चयो त फ़ैसिलो कराईंदा तव्हां जेको आहे त हिकिड़ी औरत आहे हुन ॾे हलंदा जेको आहे फ़ैसिलो कराइण हलंदा काहे न औरत पोइ जे सदा हलो फ़ैसिलो कराइण जॾहिं विया त रस्ते ते हिकिड़ी जॻह ते वेठा त उते ॿियनि जूं बि ॾाचियूं वेठियूं हुयूं। हाणे पाणी जो कहत अची वियो, ॿियनि जूं ॾाचियूं उथियूं। हज़रत ॾाढा अब्दुल मुतलिब जी जो उथी त हुनजे हेठां पाणी हली पियो त सभिनि पाणी पीतो। त हुन औरत चयो जेको हिते तव्हांखे पाणी थो पीआरे इन तव्हांखे पाणी इहो इशारो आहे त उहो बि खूह हिनजे हथ आहे। तंहिंजे कारण ॾाढा अब्दुल मुतलिब चयो हाणे खूह जो इहो मालिक आहे। उन खां ॾाढा अब्दुल मुतलिब हाजिन खे पाणी पीआईंदो हुयो। ऐं अहिड़ी तरह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ताईं उहो जेको आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब ज़माने ताईं माना 250 साल पहिरियां ताईं इहे सॼो जेको आहे त अरब हिक ई मज़हब ते इब्राहिम अलैहिस्सलाम जे मज़हब ते हुयो। इन में शिरक कोन हुयो। पर हिकिड़ो अमर बिन लुहाई हिकिड़ो सरदार हुयो मके जो, उन शाम में वञी करे बुत खणी हिते रखिया। उतां पोइ शिरक शुरू थियो। नबी साईं को 250 साल पहिरियां हिते बुतनि जो शिरक शुरू थियो। बहरहाल इहा वरी अलॻि तारीख़ आहे त काबतुल्लाह में बुत रखजी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी साईं खां 250 साल पहिरियां ताईं इस्लाम हिकु ई मज़हब हुयो, यानी तौहीद वारो। पोइ हिते बुत शुरू थिया उन शख़्स जे हिसाब सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन शख़्स खे मां जहन्नम में आंडरनि खे रगड़ींदे ॾिसो आहियां। त बहरहाल त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा अब्दुल मुतलिब खे अल्लाह ताला पोइ ॾाढा अब्दुल मुतलिब परेशान थियो। चई हिकु पुटु आहे, काश अल्लाह ताला 10 पुट ॾियां। 10 पुट ॾियां त हिकिड़ो मां अल्लाह जे रस्ते में कुर्बान कयां। पोइ अल्लाह ताला 10 पुट ॾिनसि, जिन में नंढो रसूलुल्लाह जो वालिद हज़रत अब्दुल्लाह हुयो। हज़रत अब्दुल्लाह हुयो। पोइ अहिड़ी तरह सां अल्लाह ताला 10 पुट ॾिनसि। अॻिते हली करे जंहिं महिल वॾा थिया उहे त हिकु राति सुम्ही पियो हुयो। अची करे कंहिं चवण वारे चयुसि त हे अब्दुल मुतलिब पंहिंजो जेको वाइदो हुई उहो पूरो कर ऐं हिकिड़े पुट खे कुर्बान कर। ॾाढो अब्दुल मुतलिब हैरान थी वियो। अलाए छा आहे? वरी सुम्ही पियो। वरी आवाज़ आयो त सॼी राति उथी गुज़ारे सुबुह थी पुटनि खे घुराए चए पुटो ॻाल्हि ॿुधो मां बास बासी त अल्लाह ताला जे आॾो जेकॾहिं अल्लाह ताला 10 पुट ॾिना त हिकु हुनजे आॾो कुर्बान कंदुमि, ज़िबो कंदुमि मां। पुटनि खे चयां हाणे पोइ तव्हां मुंहिंजो को कुर्बानी ॾे। पुटनि चयो हर कंहिं पुट चयो माना रसूलुल्लाह जे चाचनि ऐं रसूलुल्लाह जे अबे हज़रत अब्दुल्लाह तंहिं महिल मौजूदु हुयो। नबी साईं जो जेको अबो हुयो हज़रत अब्दुल मुतलिब जो नंढो पुटु उहो हुयो। हसीन ख़ूबसूरत बि उहो हुयो, नंढो प्यारो बि हूंदो आहे। हाणे हर को पुटु चए बाबा जेको चवंदे त असां हाज़िर आहियूं। ॾाढा अब्दुल मुतलिब चयो न कुणो था कढूं। कुणो जो कॾहिं अल्लाह जी कुदरत सां हज़रत अब्दुल्लाह जो निकितो, रसूलुल्लाह जे वालिद साहिब जो। हज़रत अब्दुल मुतलिब खे प्यारो बि हुजे चए वरी ॿीहर था कुणो कढूं। ॿियो दफ़ो कुणो कढियो तॾहिं बि हज़रत अब्दुल्लाह जो निकितो। चए भला टियों दफ़ो कुणो था कढूं। टियों दफ़ो कुणो कढियो तॾहिं बि हज़रत अब्दुल्लाह जो निकितो। त हाणे मजबूर हुनखे ई ज़िबो करणो पवंदो। वठी करे ज़िबो करण जे लाइ वञे पियो। हज़रत अब्दुल्लाह जूं भेनरियूं आयूं चए ॾाढा साईं जेको आहे त ए अब्बा हिनखे अधे खे छो थो ज़िबो करे। ॿिया कबीले वारा आया न बाबा हिन मासूम ॿार खे छो थो ज़िबो करे। चए बाबा बास बासी 3 दफ़ा कुणो बि कढियो हाणे हिनखे ज़िबो करणो पवंदो। तंहिंजे कारण हिकिड़ो उलमा फरमायो सफ़ा मरवा ॾे वठी वञण वारो हुयुसि, ॿियनि उलमा फरमायो मिना ॾे वठी वञण वारो हुयुसि। त बहरहाल हाणे चऊं त ॻाल्हि इन ते इत्तिफ़ाक़ था कयूं त हाणे कुणो था कढूं हीअं था कयूं। दीयत छा आहे? चए दीयत इहा आहे त असां में खून जी दीयत चऊं था। हाणे फ़ैसिलो कंहिंखो करायूं? फ़ैसिलो हिकिड़ी जेको आहे त काहिना औरत हुई उन खां फ़ैसिलो था करायूं। काहिना ॾे विया कबीले वारनि चयो असां हिनखे ज़िबो करणु नथा चाहियूं। हज़रत अब्दुल मुतलिब चयो मां बास बासी ज़िबो करणु चाहियां थो। त काहिना चयो तव्हां में खून जी दीयत घणी आहे? चए असां ॾे 10 उठ। चए हाणे हीअं करे तव्हां कुणो कढो 2 कुणा कढो। मसल तो हिकिड़ो कुणो आहे हज़रत अब्दुल्लाह जो, ॿिए कुणे में माना 10 उठ। हाणे 2 कुणा विझंदा वञो। जेकॾहिं अब्दुल्लाह जो कुणो निकिरे त हेॾो 10 उठ वधाईंदा वञो। जाते उठनि जो कुणो निकिरे भली 10 ते निकिरे त 10 ज़िबो कयो। जे वरी 20 ते निकिरे त 20 ज़िबो कयो। जंहिं महिल उठनि जो निकिरे जेतिरो तइदाद वधी वञे ओतिरा ज़िबो कयो। ॻाल्हि सम्झो था न? हिकिड़े पासे अब्दुल्लाह जो ॿिए पासे उठनि जो। जेकॾहिं अब्दुल्लाह जो नालो अची वञे त 10 वधाइणा पवंदा। पोइ जंहिंमें उठ जो निकिरी उते तव्हां उठ ज़िबो कयो। हिकिड़ा 10 विधो हेॾो अब्दुल्लाह जो नालो विधो 10 वधायो 20 थिया। वरी अब्दुल्लाह जो नालो निकितो 30 थिया। अब्दुल्लाह जो नालो हता के 100 उठ थिया। आख़िर में 100 उठ ते नालो उठनि जो निकितो। पोइ 100 उठ ज़िबो कयो। हज़रत अब्दुल्लाह खे आंदो वियो पंहिंजे घर ख़ुशी ख़ुशी मां। उन वक़्त खां जेको आहे शरीयत जे हिसाब सां हिकु खून जी चटी 100 उठ कई वई आहे। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहब हिते ज़िबो थियण खां बची वियो। इन जे कारण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आया अनब्नु ज़बीहैन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आया मां 2 ज़बीहुल्लाह जो पुटु आहियां। हिकिड़ो इस्माईल ज़बीहुल्लाह मिना में कुर्बान थींदे थींदे बची वियो।
ॿियो अब्दुल्ला ज़बीउल्लाह उहो बि क़ुर्बानी गाह में क़ुर्बान थींदे थींदे बची वियो त नबी साहिब मां ॿिनि ज़बीउल्लाह जो पुटु आहियां त बहरहाल ॿई बची विया त अल्लाह ताला खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आणणो हुयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां अची वियो सुभाणे इंशाअल्लाह हयाती रही त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं ॼमिया उहो इंशाअल्लाह बयानु कयो वेंदो छो त सीरत खे थोरो वाखो करे बयानु कजे तव्हां त थोरी हिकिड़ी मालूमात अची वञे असां पंहिंजे बच्चनि खे बि ॿुधाए छॾियूं असां पंहिंजे बच्चनि खे इंडिया जा खोड़ खोड़ गाना त यादि आहिनि लेकिन सीरत जा कुझु पहलू यादि न आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उन्हनि खे ॿुधाई वञे त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते मां अर्ज़ु पए कयमि त कोई बि इहातो नथो करे सघे कुझु उलमा किताब लिखिया आहिनि अरबी जा बि किताब आहिनि उर्दू जा बि हज़रत मुहम्मद बिन इसाक हिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते किताब लिखियो किताब सियर वल मगाज़ी ऐं हज़रत अल्लामा वाक़दी रहमतुल्लाह अलैहि अल मगाज़ी किताब लिखियो इब्न हिशाम रहमतुल्लाह अलैहि सीरत नबविया ऐं इब्न कसीर बि इन ई नाले सां किताब लिखियो अबू नुइम अस्फ़हानी रहमतुल्लाह अलैहि ऐं इमाम बैहक़ी दलाइल नबुव्वत जे नाले सां हिकिड़ा किताब लिखिया जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत लिखी अल्लामा ज़हबी तारीख़ुल इस्लाम लिखियो इब्न क़य्यिम ज़ादुल मआद लिखियो ऐं मुहद्दिस अब्दुल हक देलवी रहमतुल्लाह अलैहि मदारिजुन नबुव्वत काज़ी सुलेमान रहमतुल आलमीन ऐं अहिड़ी तरह सां हज़रत इदरीस कांदलवी रहमतुल्लाह अलैहि जेको आहे त सीरत मुस्तफ़ा लिखियो ऐं मौलाना मक्की जेको काबतुल्लाह में दर्स थो ॾिए उन सीरत जे ज़बरदस्त उन दर्स ॾिना आहिनि जेकॾहिं कोई उनजे दर्सन खे ॿुधे न ज़बरदस्त दर्स अथव उन जा किताबी सूरत में बि आया आहिनि ख़ुतबात मक्की जे नाले सां ऐं मौलाना मोहम्मद सलमान मंसूरपुरी जो हिकिड़ो किताब आहे ख़ुतबात सीरत तय्यबा उन में बि ज़बरदस्त सीरत बयानु थियल आहे इहे उर्दू जा कुझु किताब इहे जेकॾहिं पंहिंजे बच्चनि खे वठी करे पढ़ायो ॾाढा उन में सुकून वारा लफ़्ज़ आहिनि अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।